चवंदो हूंदो जंहिं शइ सां हुनजी मुहबत हूंदी या ख़ौफ़ हूंदो उहा शइ हिनजे आॾो आणे पोइ उहो आवाज़ु कराइबुसि त जीअं आवाज़ु हुनजे ज़हन में वेहे ऐं अखर उन आवाज़ जी निशानी कजे। अल्फ ॿार खे अंब वणंदो आहे, अहिड़नि ॿारनि खे त तालीम ॾिबी आहे जंहिंखे अंब खाधल बि हुजे, कुझु यादि बि हुजे, ॿ 2 महीने खाधल, उनखे जो तालीम ॾिबी त उहो अंब जे लफ़्ज़ खे यादि करे ज़हन में तस्वीर आणींदो उन जी, पर जे ज़हन में तस्वीर न अचे हेॾो वरी अंबड़ो लिखी छॾिबो, पोइ लीको पाइबो। इहो जेको पहिरियों आवाज़ु आहे सो इन सूरत जे अखर जो आवाज़ु, हिनखे प्राइमरी तालीम चइबो आहे। तंहिं करे प्राइमरी तालीम में इहा तस्वीर कशी थींदी आहे अहिड़ियुनि शयुनि जी ज़हन नशीन करण जे लाइ। आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला पैदा कयो त नओ इंसानी सिगर जे हालत में रहियो, शख़्स त भली कबीर हुजे, जवान थिया, नसल थियो, सभु कुझु, पर नओ इंसानी जी सलाहियतूं ॼण सग़ीर हुयूं ऐं प्राइमरी तालीम जे लाइ हुयूं। तंहिं करे आदम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम खां वठी इहा प्राइमरी तालीम हुई, सूरतूं ॾेखारिबियूं हुते वण ॾिसे थो ॾिया, इनखे अलाह ताला पैदा कयो आहे, असुल मालिक उहो आहे। तंहिं करे सजदो उन खे कबो, तूं वणनि थो मोह करे सजदो करे, पर ख़ुदा खे सजदो। माण्हू चवंदा ठीकु, पथर खे सजदो, सितारे जी तरफ़ मोह करे अलाह खे सजदो कराइबो। उन वक़्त में प्राइमरी तालीम ख़ातिर हर हिकु सूरत ॾांहुं तवजो कराए आवाज़ तौहीद जो कराइबो। कमज़ोर ज़हनियत इंसान जे मुताबिक़ इहा तालीम हुई। पोइ जॾहिं इंसानियत वॾी थी, बालिग़ थी आई, इब्राहिम अलैहिस्सलाम जो दौरु आयो, हाणे आला तालीम शुरू थी वई, हाणे तस्वीर काटी वई, हाणे सिर्फ़ु हरूफ जो थियो वञे। तंहिं करे आला तालीम में तस्वीर साम्हूं न हूंदी आहे मज़मून जी। इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं हुननि तस्वीरूं ॾेखारियूं, सितारे जो सजदो, चंड जो सजदो, सिज जो सजदो, कीअं इन वजह ते फतर समावात वल हनीफ़ वमा अना मिनल मुशरिकीन, मां अलाह जी तरफ़ हिकु तरफ़ आहियां ऐं मां मुशरिक न आहियां, जो इन्हनि खे हाणे सजदो करियां, सजदो ख़ुदा खे कबो। अलाह ताला फरमाए थो कज़ालिक नूरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्ज़ लियकून मिनल मुस्लिमीन। इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकूमत पंहिंजे आसमाननि बादशाह जी आसमान ज़मीननि जी ॾेखारीसीं त जीअं यकीन वारो थी पए, हुनखे यकीन अची वियो त बादशाही अलाह जी आहे, सजदो उन खे कबो, हिननि शयुनि जे आॾो आणण जी ज़रूरत कान्हे। तस्वीर कशी, तस्वीर परस्ती, वरी उतां फेराए हुननि बुत बणाया, बुत परस्ती, जेका हुननि जी तालीमी अॻिते ग़लती ऐं ज़्यादती हुई, उहा सभु ख़तमु थी। तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खां बुत बि भञराया विया, इन शइ खे नए सर इफ़्तिताह करे दुनिया में आंदो वियो। इहा तालीम आला तालीम शुरू थी, जंहिं आला तालीम जो बानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। इहा आला तालीम ॿिनि घरनि में तक़सीम थी पई। मूसा अलैहिस्सलाम फिरौन सां टकर खाधो, इब्राहिम अलैहिस्सलाम पाण निमरूद सां टकर खाधो, उनजे आल में फिरौन सां टकर थियो। सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह शरीफ़ जे बुतनि खे भॻो। इन आला तालीम जा ॿ शख़्स हुया जिन इहो कमु कयो। फरमाइनि था फिरौन हाज़िल उम्मत अबू जहल, मूसा अलैहिस्सलाम फिरौन सां टकर खाधो, उहा उन उम्मत जो फिरौन हो। फरमाए मुंहिंजे उम्मत जो फिरौन अबू जहल आहे, मुंहिंजे वरी हिन सां टकर, होॾे बि फिरौन, हेॾे बि फिरौन, ऐं ॿई इन आला तालीम जा अलम बरदार। पर मूसा अलैहिस्सलाम जो जेको प्रोग्राम हुयो सो क़ौमी प्रोग्राम, बैन अल-अक़वामी न हो। जेके बि अॻे नबी ईंदा हुआ पंहिंजे क़ौम में हिते हिदायत कंदा हुआ, पर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन अल-अक़वामी नबी थिया। तंहिं करे उनजो दीन पखिड़िजी वसीउ थी वियो ऐं न हिकु क़ौम ते बल्कि सभिनी क़ौमुनि जे लाइ उहो हिकु जहिड़ो मुफ़ीद ऐं लाज़िम थियो। इहो फ़र्क़ु आहे। तॾहिं त पाण फरमाइनि था लौकान मूसा ही अल्लामा वसिअ भाई, मूसा अलैहिस्सलाम जेकर जीअरो हुजे हा त मुंहिंजे ताबेदारी खां सवाइ ॿियो हुनखे जो चारो कोन हो। छा त बैन अल-अक़वामी प्रोग्राम असांजो आहे, हुनजो क़ौमी प्रोग्राम। तंहिं करे नंढड़े प्रोग्राम वारो वॾे प्रोग्राम जे ताबे थींदो आहे। अक़वाम जी ज़िंदगी बैन अल-अक़वामी प्रोग्राम सां थींदी आहे, क़ौम जी ज़िंदगी पंहिंजे प्रोग्राम सां थींदी आहे। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ज़िंदा रखियो, पर हिकु क़ौम केसि ताईं ज़िंदा रहंदी, ॿी क़ौम ग़ालिब थींदी, इस्तिहसाल कंदी, उनखे दॿाए ख़तमु कंदी। बैन अल-अक़वामी प्रोग्राम हूंदो तॾहिं जान बचंदी। यहूदियुनि ते पुख़्त नसर बादशाह कई ज़ुल्म ठाहे, ईअं तहस नहस करे हुनखे ॾिनी, क़ौमी प्रोग्राम हो। तंहिं करे पर जे हीअं अहिड़ो प्रोग्राम बैन अल-अक़वामी हुजे हा त का बि क़ौम हुन ते ग़लबो ऐं तसलुत न करे सघे हा।
जेकॾहिं फ़र्ज़ु कयो त वक़्त में कंहिं टुकड़े ते नुक़सानु कयो त वरी ॿी क़ौम उभी थी चवे त इहो असांजो कमु आहे, टी क़ौम उभी थी अचे चवे त इहो असांजो कमु आहे। पर यहूदियुनि खे जॾहिं मात खाराई वई त ॿी का बि क़ौम यहूदियुनि जे लाइ न उथी छो त क़ौमी प्रोग्राम न। तंहिं करे हाणे असांजे दोस्तनि जेका क़ौम करे खई आहे उनजी हैसियत एतिरी आहे जेका मां तव्हांखे ॿुधाई इस्लाम। जेकॾहिं मात खाई वेंदा ऐं पंहिंजे इस्लाम खे क़ौमी प्रोग्राम चवंदा त ॿी क़ौम हुनजे लाइ पोइ कोन उथंदी। जीअं मूसा इस्लाम जे क़ौम खे मुख़्तलिफ़ सरबाद थिया मारे तिबाह कयो मगर ॿी क़ौम हुनजे लाइ कोन उथी। इस्लाम क़ौमी प्रोग्राम आहे। जेकॾहिं मुस्लमाननि जे कंहिं बि क़ौम ते हमिलो थींदो त मुस्लमाननि जी ॿी क़ौम जिते बि दुनिया में हूंदी उन ते जिहाद फर्ज़ आहे ऐं हुनजी मदद करणु लाज़िम आहे। मूसा यहूदी क़ौम जी ख़ासि राज़ आहे। तंहिं करे माण्हू पंहिंजे एॾे वॾे प्रोग्राम मां सिमेट जी हिकिड़े नंढड़े हिकिड़े नुक़्ते नज़र ते अची बीहे, इहो इंतिहाई को कान्हे चइबो। छा थो ॼाणे त एतिरा कान्हे छो थिया आहिनि हिन इस्लामी प्रोग्राम में, एतिरा कान्हे दुनिया जे लिहाज़ खां एतिरा हरीस। इहो हिर्स ऐं किनात इहा सम्झ में नथी अचे इहे छो अलाए मुतज़ाद नथा थियनि, हिननि जो पाण में अलाए सुलह छा थी करे। बहरहाल हे हिकिड़ियूं इब्तिदाई बुनियादी ॻाल्हियूं अलाह ताला खां दुआ घुरी वई त रब असांखे उहो रस्तो ॾे जेको सभिनी नबियनि खे ॾिनो थी बैन अल-अक़वामी प्रोग्राम हितां थो साबित थिए ऐं असांखे इन्हनि सभिनी जो ताबेदार कर। उहे ताबेदार जमातूं जिन जे लाइ असां ताबेदारी घुरूं था, नबी, सिद्दीक़, शहीद, सालिह। सालिहनि जो ताबेदार कर, शहीदनि जो ताबेदार कर, सिद्दीक़नि जो ताबेदार कर, नबियनि जो ताबेदार कर। नबी सरचश्मो इल्म जो आहे, सिद्दीक़ उनजो आहे अक्स, ऐं सरचश्मो इल्म जो शहीद आहे जंहिं इहो वरितो फैज़ नबीअ खां, उनजो आहे अक्स, उनजो आहे सालिह। पर सालिहियत उहा कसबी आहे, जहिड़ी तरह सिद्दीक़ियत कसबी आहे, शहादत वहबी आहे, जीअं नुबूअत वहबी आहे। कसब सां माण्हू नबी न थी सघंदो, कसब सां माण्हू शहीद थी न सघंदो। पाण खे जेकॾहिं को शहीद करण जे लाइ मारींदो त हराम थी मरंदो, पाण खे जेकॾहिं नुबूअत जी दावा करे कंदो उहो बि ईअं हराम थी पवंदो। जहिड़ी तरह पाण खे मारण सां आपघात, अहिड़ी तरह जेकॾहिं को शख़्स पंहिंजी नुबूअत जी दावा करे त उनखे बि ॿियो क़तल करे ऐं मारे। इहे ॿई हिकु ॼणा आहिनि, छो त इहो उहिदो अलाह जी तरफ़ां ईंदो आहे। बाक़ी सिद्दीक़ हुजणु क़ल्ब जी सफ़ाई आहे, आईनेदार नुबूअत बणिजी पवे। ऐं सिद्दीक़ जे दर्जे ते जिन क़ौमुनि जो इल्मु आहे उहे कामयाब आहिनि। सानवी इल्मु आहे, सानवी इल्मु। ऐं शहीद खां बाद सालिह जो इल्मु सानवी अमल आहे। सानवी अमल वारी क़ौम जेसिताईं मौजूदु हूंदी तेसिताईं कामयाबी आहे। ॿई सानवी अमल जेकॾहिं हलिया वेंदा त टियों दर्जो जेको अमल जो थींदो पोइ उहो नुक़सानकार आहे, उहो टियों दर्जो किरल आहे जंहिंमें सिद्दीक़ जो इल्मु कोन्हे ऐं शहीद जो किरदारु कोन्हे। त पोइ इहे मग़ज़ूब अलैहि में ज़ाल क़ौमूं आहिनि ऐं इन्हनि जा मक़सद तमामु नंढड़ा आहिनि। ऐं हे बैन अल-अक़वामी प्रोग्राम आहे, उन्हनि जा पोइ क़ौमी प्रोग्राम थींदा, पोइ शख़्सी प्रोग्राम थींदा, पोइ शख़्सी मफ़ाद हूंदा, पोइ इहे माण्हू इस्तिहसाली हूंदा, उहे मग़ज़ूब अलैहि में ज़ालिन आहिनि। अलाह ताला त फरमाए बाक़ी दुआ घुरो त इहे न हुजो। अलाह ताला फरमाए थो त आमीन करियो, असांखे आमीन रब चयो मां क़बूल कयो ऐं असांखे ॾिनई प्रोग्राम अल्फ़लामीन ज़ालिकल किताब व नास। इहो बैन अल-अक़वामी हाणे मतिलबु वञी थियो त अलाह जी बादशाही क़ाइमु करणी आहे, ग़ैर जे इबादत खां माण्हुनि खे बचाइणो आहे। ऐं अहिड़ो इहो वॾो प्रोग्राम आहे जो चैलेंज आहे दुनिया खे करे थो ॾेखारे, एॾो जामि प्रोग्राम। अलाह ताला जो फरमाए कुल इन इज्तमअतिल इंस वल जिन अला यातू बिमिसल हाज़िल क़ुरान ला यातून बिमिसलिही वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा। चवेनि गॾु थियनि जिन, गॾु थियनि इंसान, जिन इंसाननि जी मदद कनि, इंसान जिन्हनि जी मदद कनि। चार थिया इहे फ़िरका, ॿ ख़ालिस ॿ गॾियल। अहिड़ो मिसाल पेश कनि क़ुर जो, ला यातून बिमिसलिही, अहिड़ो प्रोग्राम न आणींदा। वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा, त उन हर हिकिड़े ॿिए जे लाइ मददगार बणिजी पवे त बि कमु न कंदा। अहिड़ी हिकिड़ी जमात जेका एॾी वॾी जमात आहे जेका मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु कई, उहे वलज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकन सुजदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। इहा हिकिड़ी वॾी जमात हुई जंहिं दुनिया जे अंदरि कमु कयो। इहो मक़सदु आहे, यानी वॾी हिकिड़ी हुकूमत क़ाइमु थिए जंहिंमें इंसान जो सिर बुलंद थिए, अलाह जो कानून जारी थिए, इंसानियत हमेशह ज़ुल्म खां बचे, इंसानियत ज़ुल्म खां बचे। इस्लामी प्रोग्राम खे मञे या न,
ज़ुल्म इंसान ज़ात ते न थी मतिलबु क़यामत जे ॾींहुं कई अंधेर हूंदा ज़ुल्म इहे अलाह ताला इस्लाम सां ख़तमु थो करे। दुनिया में को बि अहिड़ो मज़हब कोन्हे, हिन वक़्त में को बि अहिड़ो प्रोग्राम कोन्हे जंहिंमें इहा शइ थिए ऐं एॾो वॾो मक़ाम ऐं वॾो मर्तबो इंसानियत खे मिलियल हुजे इहो कोन्हे। इन कम जे लाइ माण्हू खपनि जेके हिननि रस्तनि सां मौसूफ़ हुजनि। रब ताला क़ुर पाक में फरमायो अंज़लना मिन समय मान तहूरा, असां आसमान मज़ो पाणीअ खे लाथो आहे पाक करे, जंहिंसां माण्हू जो बदन पाक थींदो, कपिड़ा पाक थींदा, जाइ ख़राब हूंदी हुनखे धोई पाक कयो। तहार इहा आहे जिस्मानी मादियाती ज़ाहिरी तहार, ऐं ॿी तहारत आहे क़ल्ब जी। क़ल्ब जी तहारत आहे कलमो पाक, ला इलाहा इल्लल्लाह। इन प्रोग्राम खे दिलि सां मञी असां माण्हू जो कल्ब पाक थी पवंदो, दिलि सां। ॿ तहारतूं, हिकिड़ी तहारत बातिन जी, ॿी तहारत ज़ाहिर जी। इहा तहारत बातिन जी, तहारत ज़ाहिर जी, इहे ॿई शयूं लाज़िम कंदड़ आहिनि त माण्हू हलाल जो खाधो तलाश कंदो, गुफ़्तगो सचो ॻाल्हाईंदो। अकल हलाल सिद्क मक़ाल, खाइणु हलाल जो हूंदो, गुफ़्तगो सचो। गुफ़्तगे में ॿिए खे धोखो ॾियणु इहो न जाइज़ आहे, ऐं धोखो ॾेई हुन खां मिल्कियत हासिल कर इहो न जाइज़। ॿई शयूं इन सां इंसान जो तज़कियो पैदा थींदो ऐं सफ़ाई ईंदी। तंहिंजे लाइ इहे 4 उसूलत आहे। हिकु पाकीज़गी कलमे तय्यब सां क़ल्ब जी, ऐं पाणीअ पाक सां बदन ऐं गटे जी, जेका इंसानी फितरत उनखे चाहे थी। गंदगी माण्हू खे ज़ाहिरी बि न वणंदी आहे, गंदगी बातिनी बि न वणंदी आहे। मुअल शइ खाइण जे लाइ माण्हू हर तयारु न हूंदो आहे, ख़राब थियल शइ हुजे मुलवस उनखे खाइण जे लाइ तयारु न हूंदो आहे। फितरी तक़ाज़ा, अहिड़ी तरह जिस्म ते गंदगी पलीती लॻल हुजे माण्हू तयारु न हूंदो आहे। अलाह ताला ॿई फितरी तक़ाज़ाऊं कानून शरीयत जे हुकुम सां पूरी कराइनि। मथां के गलीज़ इंसान थी पवनि, वरी बि ॿिया हुनखे सहनि बि। हिकिड़ो गिलाज़त जे करे इहे ॿई गंदगियूं सहे, क़ल्ब जी नजासत बि सहे जो गैर जे आॾो झुके, ऐं बदन जी गिलाज़त बि सहे जो गंदगी लॻी पई हुजे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे अलाह ताला इहा ॻाल्हि सम्झाए थो, उहे ॿियनि खे सम्झाईंदा, उहो पहिरियों न बि हूंदो आहे। अलाह ताला फरमाए थो नतीजो पैदा न करे हे चादर वेहण वारा उथी पंहिंजे रब जी तकबीर कर, अलाह अकबर कर, रब कर, निमाज़ पढ़ पंहिंजे रब जो, वसियाबक वतहिर, ऐं कपिड़नि खे पाक कर, वरुज फाजुर, बदन तो पलीती परे कर। अहिड़ी तरह क़ल्ब तां बि पलीती परे कर, क़ल्ब जी पलीती आहे शिरक। अलाह ताला नबीअ खे फरमाए थो न शिरक त लयाबतन अमल कर, शिरक कई त तोखे बि माफ़ कोन्हे, अमल सभु कार थी वेंदा। शिरक जी बिजली आहे, गैर जी कुवत खे पंहिंजे दिमाग़ में तसवुर करणु इहो शिरक आहे। जॾहिं गैर जी कुवत दिमाग़ में तसवुर थी, लाज़मी तरह सां इनखे जाइ मिली न दिमाग़ में, नफ़ीअ जे लिहाज़ खां तसवुर करे इहो जाइ दिफ़ा आहे। वजूद जे लिहाज़ खां गैर जी कुवत खे ज़हन में रखणु, पंहिंजे ज़हन जे उन ख़ालिस मर्कज़ी ख़लीअ खे तक़सीम करिणो आहे, जंहिं जुज़े खे ॿीहर तक़सीम न लॻंदी आहे, मर्कज़ खे तक़सीम न लॻंदी आहे। मर्कज़ जो हिकिड़ो नुक़्तो हूंदो आहे, 1000 दफ़ा तक़सीम कयो, तक़सीम हुनखे न लॻंदी, तक़सीम लॻी त पोइ उहो मर्कज़ आहे जंहिंखे न लॻे तक़सीम। इंसान जे दिमाग़ में मर्कज़ी नुक़्तो इहो आहे त ताक़त ख़ुदा जी आहे। हाणे जेकॾहिं इते ॿी ताक़त अचे लॻाई, तंहिंजी माना त इन पंहिंजे मर्कज़ी नुक़्ते खे टोड़ियो। चइबो त मर्कज़ी नुक़्तो हिन जे दिमाग़ में कोन हुयो, जेका टुटी शइ सां नुक़्तो न हो। पोइ हिन जी मर्ज़ी जंहिंखे नुक़्तो बणाए, हिन खे नुक़्तो बणाए या हिन खे ॿ थींदा, इहो त नामुमकिन आहे, ॿ नुक़्ता त थी न पवंदा। शिरक जो राज़ असुल इहो आहे। इहा आहे पाकीज़गी जेका इंसान खे अलाह ताला ॾिए थो, सफ़ाई जो नबी साईं खे अलाह ताला फरमायो, जिस्म तां पलीती परे कजे, ऐं
कल्ब खे ईमान सां पाक कजे, गंदगी हमेशह इन सां सफ़ा रहे। इहा ख़सलत माण्हूअ खे जॾहिं पैदा थी वेंदी, नजासत खां परे थी वेंदो, कपिड़ा बि पाक रखंदो, रस्ते रस्ते हिन जे तब में एतिरी सफ़ाई अची वेंदी जो हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि जे लाइ तयारु थी पवंदो। ॿी ॻाल्हि कहिड़ी हूंदी? तवाज़ो, निबड़ तब में ख़ुज़ू तब में ईंदो, ख़ुज़ू न्याज़। और न्याज़ छा आहे? इन तहारत खां बाद इहो पैदा थींदो आहे। को माण्हू आहे कंहिंजे पंहिंजे उस्ताद सां तालुक आहे, कंहिं माण्हू जो कंहिं अहिड़े मुहसिन सां तालुक आहे। जॾहिं हुनजो नालो थो वठिजे, हुन इंसान में हेतिरे क़दुरु हिनखे पंहिंजो फ़िरिश्तो कयो हो, नाले वठण सां हिन जी तबियत में झुकाव थी पए। पंहिंजे मुर्शिद जे नाले वठण सां तबियत में नरमी अचे थी वञे, उस्ताद जे नाले वठण सां नरमी अची थी वञे, पीउ जे नाले वठण सां हुनजी तबियत में झुकाव नरमी अची थी वञे, जॾहिं त पीउ हुनजो भलो पीउ। इहो आहे ख़ुज़ू, जेका तबियत में तवाज़ो नरमी पैदा थी। इहो हिकिड़ो मां मिसाल तौरु ॿुधायां। हिकिड़ो शख़्स जंहिंजे कपिड़नि में पाकाई आहे, जंहिंजे बदन में पाकाई आहे, जंहिंजे क़ल्ब में तहारत आहे शिरक खां, अलाह जे लफ़्ज़ चवण सां हिकदमि रोज़ा झुकी वेंदा, त ॿई तरह सां झुकी पवंदो। हिन नाले जे आॾो, इहो रब जे आॾो, इहो झुकाव तॾहिं पैदा थींदो जॾहिं तहारत ज़ाहिर जी बि हुजे, तहारत बातिन जी बि हूंदे। जिन जी ज़ाहिर खे तहारत कान्हे, जिन जे बातिन खे तहारत कान्हे, अलाह जे आॾो उहे बेपरवाह आहे, परवाह कान्हे अलाह जी। तहारत हिकिड़ी ख़सलत, तवाज़ो ॿी ख़सलत। ॿी ख़सलत माण्हू में तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं तहारत हुजे। इहा ख़सलत तवाज़ो जी मौक़ूफ़ आहे तहारत खे। जे तहारत न आहे त तवाज़ो अजायो आहे। इन माण्हू जो अलाह खे सुञाणनि, अलाह जे नाले ॿुधण खां बाद इनफ़िआल, असर क़बूलण जो तमामु घटि आहे। इहो घटि आहे। इनफ़िआल चइबो आहे मखण में हिकिड़े आंगुर हणो भरी वञे अंदरि, इस्तेदाद हुन में पैदा थियो नरमीअ जो। पाणी जे हेठो बाहि ॿारे त गरम थी वञे, इहो इस्तेदाद आहे जो क़बूल थो करे हुनखे, गर्मी खे क़बूल थो करे। इंसान में इहा तवाज़ो ऐं नरमी जी कैफ़ियत तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं तहारत जा ॿई पहलू आया त अलाह जे नाले सां ईअं न जीअं मखण में आंगुर हणिजे, अलाह जो नालो दिलि ते ईअं असरु कंदो। ही जुदा ॻाल्हि आहे त अलाह जे इस्म में असरु आहे, अलाह फरमाए थो जेकॾहिं जबलनि जे मथां असां क़ुर शरीफ़ नाज़िल कयो आहे त जेकर इहे टुकड़ा टुकड़ा थी वञनि। अलाह जे इस्म जो तासीर वॾो आहे, उहा जुदा ॻाल्हि आहे। पर इंसान जो इनफ़िआल, असर क़बूल उहो तॾहिं थींदो जॾहिं हिन जी तबियत में न्याज़ ऐं नरमी अचे। पाणीअ जो थोरो मिसाल तौरु तव्हां मथां पिया टेको किरायो, हेठि पथर रखो, कुझु वक़्त खां बाद उते खॾो थी पवंदो, पाणीअ जे फुड़े जे वुसअत खां थोरो विधो। जेसिताईं हुनजो पूरी ठोकर हूंदी हुई मर्कज़ में, उते वधीक हेठां ई पासनि ते घटि, हलंदे हलंदे कंहिं वक़्त खां बाद पथर में खॾो पैदा थियो। हालांकि पाणी जी नरमीअ में, पथर जे सख़्तीअ में कंहिंखे शक कोन्हे, पर इहा नरम शइ लॻी लॻी असरु करे थी न। हुनजो सबबु असुल इहा आहे त पथर जी तबियत न बदिलबी आहे, पाणी जी तबियत बि न बदिलबी आहे। हिकिड़ी तबियत ॿिए तबियत जे मथां पंहिंजे ताक़त सां किरे थी तोड़ण जो नरम आहे त बि पथर में असरु करे थी। हाणे जॾहिं हुन में सूत जो को हिसो हेठां ई पैदा थी त तव्हां इन्हनि किरोड़नि फुड़नि ॾांहुं इन हेठां ई खे तक़सीम करियो, लाज़मी तरह हर हिकु फुड़े इन पथर में पंहिंजे मुनासिब खॾ खोटिजा, तॾहिं त हेठां ई थी आहे। अलाह तबारक व तआला जो इस्म उहो आहे जेको जबलनि खे टोड़े, पर इहो इंसान अहिड़ो पथर आहे जो नजासत जे करे ऐं गंदगीअ जे करे एतिरे क़दुरु सख़्तु थियो आहे जो इहो असरु अलाह ताला जे इस्म जो वरी बि ईअं नाले वठंदे वठंदे ज़रूरु निस्बतनि अहिड़ो कदुरु ठाहींदो
कल्ब आज़ाद न रही सघंदो जेकॾहिं अलाह जे इस्म खे इस्तेमालु कबो। तासीर ज़रूरु आहे। पोइ जॾहिं तासीर कल्ब में आयो, हे तॾहिं आहे जॾहिं जो माण्हू भले मुलवस हुजे, भले ख़राबु हुजे, पर अलाह जो नालो हुजे, त पोइ तहारत ते ईअं थी वेंदो। इब्तिदा अलाह जे पासे ॿी फ़सलत बि आहे। पोइ माण्हू दीन जी ॻाल्हि ॿुधण में अहिड़ो माण्हू जंहिंमें इहो तवाज़ो आहे, अलाह जो हुकुम ॿुधण में लज़त महसूसु कंदो, दीन जी ॻाल्हि ॿुधण में हुनजी फितरत खे ॾाढी राहत ईंदी। अहिड़े क़िस्म ईअं खणी सम्झणु खपे। इन माण्हू खे तहारत खां बाद तवाज़ो आयो, अधु दीन जो ॼणो थी वियो। चोथों हिसो आहे तहारत। बाक़ी हिकिड़ो मसइलो इन में आहे, हदीस शरीफ़ जो अतहूर निसफुल ईमान, वाक़ई अधु ईमान जो आहे। हिते त चोथों हिसो थो बीहे। पाकाई लाज़मी तरह ख़ुज़ूअ खे आणींदी न, पाकाई ख़ुज़ूअ खे आणींदी अधु ईमान जो आहे। तंहिं करे तकर कोन्हे हिन तकरीर जो। तहारत मुस्तलज़िम आहे ख़ुज़ूअ खे। तहारत अची वई, ख़ुज़ू अची वियो, ख़ुज़ू अची वियो त अधु ईमान जो आहे। बाक़ी ॿ ख़सलतूं आहिनि पोइ हिते। ॿी ख़सलत आहे करम, सखावत। आदमी तबई तौर हर शइ सां मोहबत कंदो आहे। माण्हू खे हिकिड़ो कपिड़ो थो खपे मेरो गंदो कंहिं कम जे लाइ, हिकिड़ो फाटल ख़राबु आहे, ॿियो कुझु सॼे अहिड़ो आहे। चइबो जेको जेको हाणे खणंदो थोरो सॼे अहिड़ो जंहिंमें कुझु चङाई हूंदी उहो खणंदो। नंढड़े ॿार खे तव्हां हिकु नंढड़ी शइ ॾींदो, वॾी ॾींदो, वॾी खणंदो, छो त पाण वॾाई वॾे पासे ते तरक़ी कंदड़ आहे। ख़राबु शइ ॾींदोसि, हिकिड़ी सुठी ॾींदोसि, हिकिड़ी रंगीन ॾींदो, बेरंगी त रंगीन खणंदो। हितां सम्झ में आयो त इंसान जो फितरी तौरु शयुनि सां मोहबत आहे ऐं उन्हनि शयुनि खे पसंदि कंदो आहे ऐं चाहींदो आहे त सुठी शइ खाए, सुठी शइ पहिरे। इहा हुनजी तबियत आहे। ऐं हीअ बि हुनखे ख़्वाहिश हूंदी आहे त मां माण्हुनि में मुअज़्ज़ज़ रहां, मोहतरम रहां, ज़लील न रहां। ऐं जॾहिं खाधो खाईंदो त हुनजी तबियत में इहा शइ पैदा त रुॻो वात सां खाधो न खाइजे, एतिरो मक़सदु न आहे जीअं हैवाननि जो मक़सदु हूंदो आहे। पर ॿिया जेके हवास ख़म्स आहिनि इन खाधे वारे हिस खां बाक़ी चार, उन्हनि खे बि लज़त अचे। उहो खाधो अखियुनि सां ॾिसण में सुहिणो हुजे। जेकॾहिं अखियुनि सां ॾिसण में सुहिणो न आहे त न हथु न लाहींदो, रंग भल त लज़ीज़ हुजे, वरी जे नक खे बदबू आहे त बि हथु न लाहींदो। जे कननि में हुनजे मुतालिक़ ख़राबु ॻाल्हि ॿुधाई वई त हे हिन शइ जो ठहियल आहे, न खाईंदो। वात में विधई ऐं लज़त बि ख़राबु अथसि, पोइ त फिटी कंदो, हथु न लाहींदो। हितां सम्झ में आयो त माण्हू खाधो त खाईंदो, पर हवास ख़म्सा खे लज़त ॾेई पोइ खाईंदो। हैवान त न आहे। इहा निफ़ासत आहे इंसान जी तबियत में। हितां मुंहिंजो मतिलबु हो त हर शइ खे इंसानु पसंदि कंदो आहे। ऐं सखावत जेका शइ आहे असां बि उन पसंदीदा शइ में हूंदी आहे। करम जेको हूंदो आहे सभु पसंदीदा शइ में हूंदो आहे। उहा पसंदीदा शइ इंसान जी दिलि खे पकड़ी थी ऐं उहा हुनखे यादि रहंदी आहे ऐं उन शइ जी यादि हुनखे सताईंदी आहे। सुठी शइ जी यादि सताईंदी आहे। पोइ जेसि ताईं उहा शइ हिनखे हुनजी यादि सताए थी तेसि ताईं ॿिए मेंबर हिन जमात जो न थींदो। पंहिंजे वक़्त में जेकॾहिं उहा यादि हुनखे सताईंदी त पोइ हिन जमात जो मेंबर उहो न आहे, छो त कर्म हिननि कोन्हे। इहो बुखुल आहे। जो हिकिड़ी शइ हाणे मौजूदु बि कान्हे, उन मुंहिंजो नफ़ो बि नथो वठी सघिजे, पोइ बि उन शइ खे माण्हू यादि करे ऐं उन फिक्र में वेही रहे, त इहो वकील चइबो न। हिकिड़ी त हूंदी आहे सिधी सां शइ खीसे में कंहिंखे ॾियणु, इहा खणी ॾुखी आहे। पर पंहिंजे ज़हन मथां थोरी देरि जे लाइ हिकिड़े तसवर खे माण्हू कढी पंहिंजे जान खे साफ़ करे, ईअं बि नथो करे सघे। हिकिड़े माण्हू खे सुठी औरत शादी कराई अथनि, जवान आहे, ॾाढी हुन सां ख़ातिर अथसि ऐं ॾाढो उन सां हिन जो उनस हूंदो आहे, पर हर वक़्तु निमाज़ में, वुज़ूअ में, उथण में, वेहण में इहा हुनखे यादि आहे। इहो हिन कचहरी जो मेंबर न थियो। ईअं खणी छो त पोइ हुनजी दिलि फारिग़ अलाह जे यादि लाइ न थी।
भल त उहो जेको नफ़ो हिनखे वठिणो आहे त वठे, पर जे कम जे वक़्त में अञा बि मसरूफ़ रहियो इन में इहो करम कोन्हे। ताहिर बि हुजे, खाज़े बि हुजे, करीम बि हुजे, करम। हिन जो मतिलबु इहो त इंसानु पंहिंजे नफ़्सानी ज़रूरियात जे पूरे करण में भर्त मशगूल हुजे। फारिग थियण खां बाद छॾे जो ॾे त वरी छॾे, इहो को कम जो माण्हू, इहो माण्हू ख़ुदि गर्ज़ी खां पोइ बालातर थींदो, न त ख़ुदि गर्ज़ी हिन जे दिमाग़ खे पकिड़े बीहंदी। ख़ुदि गर्ज़ माण्हू हिते कमु न ईंदो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जंहिं शख़्स हिजरत कई आहे औरत जे लाइ, पोइ हिजरत हुनजी औरत लाइ। जंहिं शख़्स हिजरत कई आहे दीन जे लाइ, हिजरत हुनजी दीन जे लाइ। जंहिं हिजरत कई आहे दुनिया जे लाइ, हुनजी हिजरत दुनिया जे लाइ। त पोइ एॾो सारो हिजरत जहिड़ो कमु उहो बि माण्हू जो ज़ायो थी थो वञे पियो जॾहिं नफ़्सानी ख़्वाहिश हुन में आहे। तंहिं करे क़ल्ब मोमिन जो अहिड़ो हुजणु खपे जो जीअं वटो पाणी जो भरे अचो, आङुर विझो सदर हली वेंदी, रड़ न ईंदी आङुर खे, आङुर विझी आसानी सां हली वेंदी, महसूस बि न थींदो त को मूंखे पाणी ज़ोर ॾिनो आहे या पाणी में मां ज़ोर ॾिनो आहे। ऐं इहा यकीनी ॻाल्हि आहे त आङुर जे थोल ऐं आङुर जे ड्रेग जेतिरो खॾो पाणी में आहे तॾहिं त आङुर अंदरि बीठी आहे। हीअं जो कढो त कढण सां तव्हांखे हिकिड़े सेकंड जे हिसे लाइ बि खॾ महसूसु न थींदी, ईअं पाणी पंहिंजे सीने खे सिधो करे बीह रहंदो। क़ल्ब मोमिन जो दुनिया जे मशागिल में, दुनिया जे शयुनि में, दुनिया जे हाजात में क़बूल बि भली कंदड़ हुजे जहिड़ो पाणी आङुर खे क़बूल कंदो आहे। पर जॾहिं आङुर निकिरी वई त पाणी जी सतह बराबरि थी वई। अहिड़ी तरह क़ल्ब मोमिन जो अलाह जे आॾो वरी दुनिया जे मामलात खां ख़ाली थी, जॾहिं रब जे पासे ॾे उन कम में मुतवजो थिए वरी सिधो पीरियड फारग थी रहे। पोइ इहो आहे क़ल्ब कम जो कर्म, हिनखे चइबो आहे। पोइ जॾहिं अहिड़ो कर्म वारो शख़्स हूंदो न, पोइ चोथी सिफ़त आहे अदालत। अदालत तॾहिं ईंदी, अदालत माण्हू खे तॾहिं पैदा थींदी। पोइ जॾहिं आदिल थियो त इंतिहा मक़सदु हुनजो जेको हो सो पूरो थियो। पोइ इहो इज्तिमाहियत में मुनसिफ़ थी सघंदो। टे ख़सलतूं जेके आहिनि पहिरियूं मुक़दमे जी हैसियत रखनि थियूं, पोइ अदालत हुन में ईंदी। पाकीज़गी, तहारत, तवाज़ो, करम, अदालत। हाणे अदालत जे लाइ छा थो कजे, जो माण्हू खे चूंडे खणी बीहारनि था, हे असांजो आदिल आहे, या हुकूमत कंहिं माण्हू खे वठी चए थी त हे असांजो वज़ीर आहे, हिन मुल्क जो हाकिम आहे। जाचे ॾिसोसि त कपिड़ा बि पलीत हूंदसि, बदन बि नजस हूंदसि। पोइ जेके नजस जानवर आहिनि उन्हनि खे छो न खणी सिधो थो बीहारे, जो माण्हू धोखो थो न खाइनि। ऐं तवाज़ो जे लिहाज़ खां अहिड़ो मुतकबिर हूंदो, अहिड़ो मग़रूर हूंदो, जेको ग़रीब गुरबो त हुनजे कचहरी में अची नथो सघे। नबी साईं जन फरमाइनि था तवाज़ो जी हद, रब अहियनी मिस्कीनन, अल्लाह अहियनी मिस्कीनन, अमितनी मिस्कीनन, वाशरनी फी ज़ुमरतिल मसाकिन, या आयशा अहिब्बिल मसाकिन। या आयशा मिस्कीननि सां मोहबत रखजांइ, उन्हनि ग़रीबनि खे पंहिंजे भरिसां विहारजांइ, मायूं जेके ग़रीबी में अचनि थियूं, ॿार अचनि था, उन सां मोहबत रखजांइ। हा अलाह मूंखे मिस्कीन करे उथार, मिस्किन करे जियार, मिस्किन करे मार, मिस्किन करे क़यामत में उथार, जमात मिस्कीननि जे में मां हुजां। तवाज़ो एॾो वॾो आहे। जंहिं शख़्स खे ग़रीबनि खां नफ़रत आहे, जेको हुनजे दरवाज़े ते ग़रीब अची नथो सघे, अंदरि पहुची नथो सघे, हे ॿी स्टेज में हुन न लताड़ी, ॿियो ॾाको बि न लताड़ी। टियों आहे त वरी कर्म हुजे हुन में, ज़ाती तौर ॿियो त छॾ, पर जेकॾहिं पंहिंजी मिल्कियत में कमु अची वञेसि क़ौम जे में का, त उहा बि ॾेई छॾे। सैयद उमर फारूक जहिड़ा माण्हू, हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला गनी सां मशहूर, मगर हज़ार लखा रुपया हुनजे मथां कर्ज़ थी वियो। उमर फारूक जे मथां 80,000 कर्ज़ थी वियो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे मथां ज़बरदस्त कर्ज़ थी वियो, करम एॾे दर्जे जो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वफ़ात था कनि पिया, तॾहिं संदन ज़िरह यहूदी वटि गिरवी पई, जो पोइ साहबनि छॾाई।
जंहिं शख़्स में दौलत जे गॾु करण जो हिर्स हूंदो, जंहिं शख़्स में इंसान ज़ात खां नफ़रत हूंदी, जंहिं शख़्स जो बदन ऐं कपिड़ो ऐं खाइणु सभु पलीत हूंदो, इहो शख़्स अदालत जे कुर्सीअ ते कीअं वेंदो? जंहिं टे ॾाका लताड़े ऐं चोथी स्टेज ते न पहुतो आहे, तंहिंजी माना तॾहिं ॻीचीअ में रसो विझी फाही ॾेई मथे विहारे अथनि, उहे फांसीअ ॾिनल कमु कीअं कंदो? अदालत जे मथां वेहण मुश्किल आहे। इहे हिकिड़ियूं ख़सलतूं आहिनि जेका हर हिकिड़ी ख़सलत ॿी ख़सलत जे मथां मौक़ूफ़ आहे। फर्ज़ करे हिकिड़ो माण्हू अदालत नथो करे, पर टे आदतूं हुन में आहिनि, आदल जे दर्जे ते कोन पहुतो आहे, छो त आदल जो दर्जो तालुक रखंदो आहे मामलात सां। टे आदतूं हुन में आहिनि, इन खे जेकॾहिं विहारबो अदालत ते त अदालत करे वेंदो, छो त टे हुन जूं ख़सलतूं आहिनि, तरतीब वार पंहिंजा उहे जेके मार्का हासिल तइ करे आयो आहे। पोइ इहो शब्द काबतुल्लाह अलाह जो शहीरो, क़ुरान अलाह जो शहीरो, नबी जो वजूद अलाह जो शहीरो, निशानी आहे कुदरत जी, ऐं नबी जी उम्मत अलाह जो शहीरो आहे, इंसान ज़ात अलाह जी कुदरतनि जी हिकिड़ी निशानी आहे। हिन जे दिलि में शाइर अलाह जी इज़त पइजी वई। इन इज़त सां इंसान हिकदमि पंहिंजे रब तबारक व तआला ॾे वेझो थी वञे थो ऐं पंहिंजे दिलि में हिकिड़ी अहिड़ी ताक़त महसूस थो करे जंहिंसां रब तबारक व तआला जे हुब खे ऐं कुर्ब खे बिला वास्ता महसूस करे सघे थो। रब तबारक व तआला जो हाणे मूंसां कुर्ब आहे। पर इहो माण्हू जॾहिं इहे चारि ख़सलतूं पैदा कंदो, इहो वॾो माण्हू आहे। पहिरीं जेका आदत आहे इंसान खे, जेका पहिरीं आदत आहे इंसान जी तहारत वारी, असांजे साम्हूं हिकिड़ो हिजाब आहे, उन हिजाब जे परियां हिकिड़ी रूहानी मख़लूक आहे, उहा मुक़दस हूंदी आहे। मलाइकनि में नजासत कान्हे, मलाइकनि में मर्ज़ क़ल्ब जो कोन्हे, मर्ज़ बदन जो कोन्हे। जॾहिं माण्हू तहारत कंदो आहे त मलकियत ॾे लियो पाइण जी कोशिशि कंदो आहे, उन्हनि सां मुनासिबत पैदा करण जी हिमत कंदो आहे। इहो इंसान जो पहिरियों क़दम आहे, जेका हिन जे अंदर में मलकियत पियल आहे उन जी तक़ाज़ा पूरी करण जे लाइ पहिरियों क़दम आहे। छो त मलकूत हिकिड़ी वॾी जिन्स आहे, हिन में जेको रूह आहे सो उहो मलकी रूह आहे, उन जी तक़ाज़ा हिन तहारत सां पूरी कई आहे। मलाइक पाण में विढ़ंदा कोन्हनि, मलाइक जो तवाज़ो पाण में अहिड़ो आहे जो मलाइकनि में जेकॾहिं आसमान ताईं हिक ॿिए जे मथां चढ़ी वञनि, जी हदीस पाक में अचे थो त मलाइक हीअं चढ़ी आसमान ताईं कुनरो करे बीहंदा आहिनि, त मथियनि मलाइकनि जो हेठियनि मलाइकनि ते को ज़ोर कोन्हे, को ॿार कोन्हे, को मलाइकनि में अज़ियत कान्हे का। अहिड़ो शख़्स तवाज़ो वारो ॿिए खे अज़ियत जे लाइ तयारु न थींदो, जो की ईज़ा ॾे कंहिंखे तकलीफ़ ॾे। हीअ जुदा शइ आहे त पाण ईज़ा सही, मलाइकनि खे केतिरा दफ़ा ईज़ा माण्हू पहुचाइनि था, मगर उहो अज़ियत न ॾींदा आहिनि। कंहिंसां ईज़ा पहुचाइनि? जेकॾहिं माण्हू जे वात में बदबू आहे त मलाइक चवनि था मलाइक परे थी था वञनि। जेकॾहिं माण्हू को बसर कचो थूम खाई अचे फरमाइनि त अलाह यकुर वर मस्जिद, असांजी मस्जिद खे वेझा न अचनि, छो त उते हिकिड़ी मख़लूक आहे जेका ईज़ा अचे थी। फरमाइनि माण्हू जेकॾहिं कंहिंजी गार थो कंहिंखे ॾे, गिला थो करे, बदबू निकिरे थी, मलाइक भॼी था वञनि। इंसान मलकूत खे ईज़ाए सघे थो, मलकूत इंसान खे तवाज़ो हुन में एॾो इंतिहा दर्जे जो आहे जो ॿिए जे लाइ ईज़ा जो सुवाल ई पैदा न थिए। हे मलकियत जी ॿी तक़ाज़ा हिन पूरी कई ऐं पाण खे अहिड़ो ज़ईफ़ कयईं जो हे हर जबरूत खे क़बूल करण जे लाइ तयारु आहे। माना ॿिए जे आॾो अलाह जे हुकूमत मञण खां बाद हिन खे रब जे आॾो मजबूर रहण जी ॼण हिन खे आदत पइजी वई। सिज आहे ॿाहिरि रोशनी करे थो, जबरूत आहे हीअ इन सिज जी जो असां वटि रोशनी आहे, असां सन्हा अखर वेठा था ॾिसूं, उस कान्हे,
सिज बि कोन्हे हिते, पर जबरूत आहे हुनजी इहा, हिते असरु पियो आहे। अहिड़ी तरह मानो तहारत खां बाद जबरूत जे मुल्क ॾे लियो पाईंदो आहे ऐं ॾिसंदो आहे असांजे मथां कहिड़ी जाबिर ताक़त आहे जंहिं असांजे अखियुनि खे नज़र ॾिनी आहे, कननि में ॿुधण जी ताक़त विधी आहे, ज़ुबान ॻाल्हाए थी, दिमाग़ सम्झे थो, दिलि इरादा थी करे, बदन हले थो। जबरूत ॾे लियो पाईंदो तॾहिं जॾहिं तवाज़ो हिन में ईंदो, तवाज़ो न ईंदो, निबड़त न ईंदी, जबरूत ॾे लियो नसीब न थींदुसि, ज़रूरी न फलंदो। इन खां पोइ हिन में इशार ईंदो, सफ़ाई ईंदी, कुर्बानी ईंदी। पोइ जॾहिं कुर्बानी ईंदी त कुर्बानी तॾहिं थींदी आहे जॾहिं पंहिंजे मक़सद खे फना कजे। इंसान जा मक़सद ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा मक़सद आहिनि इंसान जे रूह सां वास्तो रखंदड़, ॿिया मक़सद आहिनि इंसान जे जिस्म सां वास्तो रखंदड़। माकूलात, मशरूबात वग़ैरह ॿेटो इहे सभु शयूं इंसान जे जिस्म सां वास्तो रखंदड़ आहिनि। ऐं इन्हनि में जेकॾहिं हिलत हुरमत जो मसइलो आहे, इहो वरी मक़सूदु रूहानी आहे। इंसान खे रूह खे नुक़सानु पहुचाए या रूह खे न पहुचे, इहे ॿ शयूं आहिनि। पोइ जॾहिं पंहिंजे मक़ासिद खे तरक़ कंदो तॾहिं मक़ासिद खे तरक़ कबो आहे जॾहिं अहम ज़ात खां परे अचे न। पर अहम ज़ात जेकॾहिं कान्हे का त पंहिंजा मक़सद कोन छॾिबा। लाहूत ॾे माण्हूअ जो दरीचो तॾहिं खुलंदो आहे जॾहिं पंहिंजा ज़ाती मक़ासिद सभु फिटी कंदो आहे, पोइ लाहूत ॾे हिन जो दरीचो खुलंदो। पोइ जॾहिं लाहूत ॾे दरीचो खुलियो उते त महज़ अदालत आहे, तंहिं करे अदालत जी स्टेज ते पहुची वियो। इस्लाम जे हुकूमत में मिंबरी इन तजवीज़ सां, इन तरतीब सां शुरू थी थी। इहे 4 वसूं तॾहिं शर्त कयूं आहिनि, इन में ताज़ीम शाइर लाइ जी बि तॾहिं आहे। इहा हिकिड़ी जमात आहे, जेका जमात गुज़री चुकी आहे। अलाह ताला खां दुआ ई अलाह ताला असांखे इन जमात में शामिल कर। अलाह ताला तो फरमाए दुआ क़बूल कईसे, तव्हांखे प्रोग्राम छॾियो हाणे, जो जंहिं प्रोग्राम एॾी जमात बणाई तव्हां उन जमात जा मेंबर सां बणिजो। अल्फ़ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह, इहो किताब आहे जंहिंमें कोई शक कोन्हे। हुदन लिल मुत्तक़ीन, मुत्तक़ीन जी हिदायत आहे। तक़वा कंदड़ जेके शख़्स आहिनि, परहेज़गार शख़्स आहिनि, उन्हनि जे लाइ उन में हिदायत आहे। क़ुरान पाक में पहिरियों इस्लाम उन्हनि क़ौमुनि सां ख़िताब थो करे जेके उते मौजूदु आहिनि। यहूद नसारा जेके वॾियूं हुकूमतूं, वॾियूं बादशाहतूं आहिनि, ऐं उहे तमामु वेझियूं आहिनि, तंहिं करे उन्हनि सां ख़िताब थो थिए। उन्हनि पंहिंजनि किताबनि में इस्लाम जे मुतलिक़ जेको बि मुतालिक़ो कयो हो, उहो मुतालिक़ो इस्लाम ॾे हुननि खे वेझो पियो करे। तंहिं करे इस्लाम जो ख़िताब उन्हनि क़ौमुनि सां थियो। काइनात में शुरूआत जेका क़ुरान शरीफ़ जे नुज़ूल जी थिए थी, रब जे पासे खां थिए थी, ऐं उहो हिकिड़ो बेइंतहा वजूद आहे। जीअं अल्फ़ आवाज़ करण सां बेइंतहा आवाज़ हूंदो आहे, जो कहीं हद ते टकिरजी अल्फ़ ज़ाती तौर बंदि थिए, ई न हूंदो आहे। आ खे जॾहिं कबो आवाज़
आ जो आवाज़ बंदि न थींदो आहे, कंहिं मखरज सां टकरंदो ई कोन्हे। अल्फ जेको आहे सो इन आवाज़ ॾे इशारो थो करे। मतिलब जो ही आहे त क़ुर पाक हिकिड़ो अहिड़ो सौत सरमती आहे, हिकिड़ो अहिड़ो सदाए मुतलक़ आहे जो उनजो सौत ऐं सदा कंहिंसां टकिरजी ऐं बीही रहे, बंदि थी वञे, माज़ीअ में न आहे। रब ताला जी ज़ात असुल खां आहे, अबदी आहे। तंहिं करे अल्फ माना इन अलाह जे तरफ़ां आयल, जंहिंजो वजूद कंहिं ॿिए वजूद ते मौक़ूफ़ न हुजे जितां हुनजी इब्तिदा हुजे। जीअं अल्फ उनजो आवाज़ तव्हां जॾहिं आ करे करे ॾिसंदव त सम्झ में न ईंदो त किथां शुरू थियो। रब तबारक व ताला पंहिंजे वजूद जो उहिञाण असांजे जिस्म में इन तरह इन हिकिड़े अल्फ सां ॾिनो, ऐं अल्फ पंहिंजे अलाह जो पहिरियों अखर अथसि, त जीअं अलाह तबारक व ताला जे वजूद लाइ काथे बि मंब या जाइ पैदा थियण जी तव्हांखे ईअं नज़र न ईंदी। ऐं इहा ॻाल्हि ॾाढी मुश्किल आहे, इहा ॻाल्हि ॾाढी मुश्किल आहे त कीअं भला हिकिड़ो वजूद बि हुजे ऐं ॿिए वजूद खां सादर न थियो हुजे, इहो वजूद कीअं थियो? तंहिंजे लाइ असांजे वजूद में निशान ॾिनई, आ जो अखर तव्हां करियो, काथों थो पैदा थिए, उहो खुटे थो। हीअ जुदा शइ त तव्हांजो साहु खुटे ते हिकिड़ा आवाज़ बंदि करियो, बाक़ी आवाज़ जी जेकर कोन खुटे। तव्हांजी इज़त जी निशानी आहे जो तव्हांजो आवाज़ ई खुटे थो। अलाह तबारक व ताला आजिज़ न आहे, तंहिं करे हुनजो वजूद दाइम ऐं बाक़ी आहे। हीउ क़ुर शरीफ़ ओॾ मां आयो आहे। अलाम जिब्राइल अलैहिस्सलाम आंदो। जिब्राइल अलैहिस्सलाम मलकूती हिकिड़ी ताक़त आहे जो इहो एॾो सौत सरमती हिकिड़ो मलकूती ताक़त जे मथां अचे पियो जो उतां हिन तलफ़ुज़ खणी ऐं हेॾे अचे पहुचायो। लाम ॾिसो त विच वात मां थो निकिरे, अल कयो त विच मां निकिरंदो, तारो मुंहिंजो अल जो अखर टकिरजे थो। वजूद हादिस आहे, अल टकिरजी बीही रहे माना टकर में आहे, वजूद हादिस आहे। लाम इहो विच ते इहो शजरी अखरनि में विच वारनि अखरनि में आहे, ऐं वात जे इन पोर वारे विच अखर खां हितां थो अचे, ऐं मीम चपनि मां थो निकिरे पियो। हे जेको जहान आहे दुनिया जो, हिते क़ुर शरीफ़ अची मादियात जे जहान में सादर थियो आहे। तंहिं करे अल्फ माना अलाह जे तरफ़ां आयल, जिब्राइल माना मलकूती जेका मुक़दस विच में कुवत आहे उते, मीम माना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या मीम माना हिन जहान में जेको मादे जो जहान आहे इन में अची लथो आहे। अलाह ताला ॿुधायो त तव्हांजे सुवाल जे जवाब में असां एॾो मथे खां हिकिड़ी शइ आंदी आहे, फी लौह महफूज़ खां। ज़ालिक जो इशारो कजे थो जेको बईद में कमु आणिबो आहे। हाणे बोध इन लिहाज़ खां थी सघे थो, एॾो रुतबे जो बोध आहे जो मकान ला मकान खां उहो बोध मथे आहे। उनखे बोध बि इन लाइ थो चइजे, दूरी बि इन लाइ थो चइजे जो असांजे सम्झ में नथो अचे त गैर बोध भला छाखे चइबो। उहो अहिड़ो बोध आहे जो कुर्ब उन में आहे, अहिड़ो कुर्ब आहे जो बोध उन में आहे। तंहिं करे हैरानी आहे, अलाह जे लफ़्ज़ जे माना बि इहा ई हूंदी आहे, हैरान कंदड़। ज़ाल इन बोध रुतबी जे करे आंदो वियो। हल किताब, इहो किताब आहे। किताब माना मकतूब जे आहे, माना मखलूक तां लिखी मोकिलियो आहे। लारे बफ़ी इन में शक न आहे, इन क़ुर में रैब कोन्हे, कलाम इलाही हुजण में शक कोन्हे, जुमिला मज़ामीन हिन जा वाक़ई आहिनि उन में शक कोन्हे। कंहिंजे कलाम में शुबे थियण जूं हूंदियूं आहिनि सूरतूं ॿ, या त ख़ुदि उनजे कलाम में ग़लती हूंदी आहे, ख़राबी हूंदी आहे, चइबो आहे त कलाम ग़लति आहे। या कलाम त सही हूंदो आहे पर ॿुधण वारे जे कुवत सिमाई ऐं फ़हमीअ में ख़लल हूंदो आहे। पहिरीं सूरत में रैब थियो उन कलाम में, जॾहिं कलाम में ख़राबी आहे। ॿी सूरत में रैब थियो उन शख़्स जे दिमाग़ में जंहिं ॿुधो आहे। रैब शइ में ॿिनि सबबनि जे करे ईंदो आहे, या शइ में ख़राबी आहे या ॿुधंदड़ जे सिमा में ख़राबी आहे। रब ताला थो फरमाए त ला रैब फीह, रैब जिन्स, जिन्स जा हूंदा आहिनि नव। नव हिकिड़ो हीअ आहे त कलाम में ख़राबी आहे, नव हीअ आहे त कंहिंजे फहम में ख़राबी आहे,
सो असां क़ुर शरीफ़ जो लाथो आहे त इन जे कलाम हुजण में बि ख़राबी कान्हे, जंहिं शख़्स ते लाथो अथई उनजे फहम में बि ख़राबी न आहे, छो त थोरी बि घड़ीअ जे लाइ बि तव्हांजो साहिब इन मामले में ग़लति बि न थियो आहे, गुमराह बि न थियो आहे, न हेॾे होॾे मुंझी ॾिठो अथई, फहम बि हुनखे पूरो आहे लाराए। छो त जिन्स जा ॿ नव थींदा, नव थींदा आहिनि। हिकिड़ो नओ आहे कलाम में शुबे जो, ॿियो नओ आहे सम्झंदड़ जे सम्झण वारे जी शुबे, हिन में दिमाग़ में शुबे जो लाराए बफ़ी नफ़ी आहे। ॿुधंदड़ में रहिब कोन्हे को, जंहिं ॿुधी तव्हांखे ॿुधायो, कलाम में रहिब कोन्हे को, जेको कलाम आयो। हाणे काफ़रनि खे कहिड़ो रेब हो? सुवाल आई, काफ़रनि खे ॿई रेब हुया। काफ़रनि खे हिकिड़ो इहो रेब आहे, अलाह जो कलाम न आहे, तंहिं करे अलाह ताला इहो तव्हां ख़्यालु न कयो। मतिलबु आहे त कलाम इलाही आहे ऐं इहो हक़ आहे। काफ़रनि खे इन जो इनकार हुयो, हक़ न आहे, कलाम इलाही न आहे, तंहिं करे अलाह ताला फरमाए ऐं ॿियो ॿी सूरत हे त सम्झंदड़ मतां ग़लति सम्झियो हुजे, पोइ तव्हांखे ग़लति ॿुधाए थी, अलाह ताला इन जो जवाबु थो ॾिए, इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिही वदऊ शुहदा। जेकर हिन तव्हांखे ग़लति ॿुधायो आहे त भला तव्हां पेश कयो, तव्हां सही कुझु करे ॾेखारिजो। तंहिं करे रैब जा ॿई क़िस्म नफ़ी थी विया। हिकिड़ो रैब माना कलाम जे नफ़्स में रैब, तंहिंजी नफ़ी हिते थी, ऐं कलाम जे तलफ़ुज़ में रैब, जो ॿुधाईंदड़ तव्हांखे ग़लति ॿुधायो हुजे, उनखे इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अॻिते ॿिए बाब में थो अचे, उते हुनखे नफ़ी करे। ज़ालिकल किताब इहा थी पई मोता ख़बर ऐं लाराए बफ़ी, इहो क़ुर जो हिकिड़ो किताब जो नालो आहे, इहा बि ख़बर अथसि। हुदन बि ख़बर अथनि लिलमुत्तक़ीन, मज़र सां मुतालिक़ आहे। हुदन मुबालिग़ जो सिहो आहे, हुदन हादियन असली, छो त किताब जे मथां हुदन जो अथर अमल करणो, सिफ़त जो अमल थींदो, ज़ात जे मथां इहो न हूंदो आहे। अमल बिल इश्तिक़ाक़ हूंदो आहे, हादियन हुजणु खपे, हादियन लिलमुत्तक़ीन। इहो किताब आहे, हिन में रहिब कोन्हे हादियन लिलमुत्तक़ीन, पर ज़ैदुन अदरुन वांगुरु या बसि मजाज़ी करे मुबालिग़ जे लाइ आंदी वई आहे, माना ख़ुदि हिदायत आहे, हिदायत कंदड़ ख़ुदि हिदायत आहे, हुदन लिलमुत्तक़ीन, या हिते मज़दर आहिनि मुबालिग़ जे लाइ आहे। मुत्तक़ी उन खे चइबो आहे जंहिंजी माना हज़रत सईद अब्दुल क़ादिर जीलानी कई आहे, गुनियत तालिबीन में अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर, इक़ामतुल अदल, माण्हुनि खे चङाई जो हुकुम करणु, बुछड़ाई खां रोकणु, अदल क़ाइमु करणु, हे आहे मुत्तक़ी। तक़वा जी माना तक़वा इक़ामतुल अदल, नही अनिल मुनकर, अमर बिल मारूफ, मुनकरात खां रोकणु, अदल खे क़ाइमु करणु, इहा आहे तक़वा। बुछड़ाइण खां रोकणु, नेकी जो हुकुम करणु। ऐं हिते अलाह ताला जो अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके दुनिया में बुछड़ाई खे ॾिसी नफ़रत कनि, जेके दुनिया में माण्हू खे चङाई चवण जे लाइ चङाई चवंदा रहनि, ऐं ज़ुल्म थिए त हुन ज़ुल्म जे बरख़िलाफ़ अदालत खे क़ाइमु कनि, अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, पर प्रोग्राम कोन्हे। इहा फितरी शइ आहे, इहे टई फितरी शयूं आहिनि। बुछड़ाई खे ॾिसबो फितरी शइ आहे, रोकबो, ज़ुल्म खे ॾिसबो, ज़ालिम खे चइबो त इहो कमु न कर, ऐं नेकीअ जो माण्हू खे हुकुम कयो त बाबा चङाई जो हुकुम करे। इहे टई फितरी शयूं आहिनि, इहे इंसान जी तबियत में कयल आहे। अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके इन्हनि टिनि फिक्रनि खे खणनि था, इन्हनि खे प्रोग्राम खपे, अलाह ताला जो फरमाए त हे क़ुर उन्हनि जो रबर आहे। इक़ामत अदल जी कीअं कजे, अमर बिल मारूफ कीअं कजे, नही अनिल मुनकर कीअं कजे, इहा ख़बर उन्हनि खे कान हुई। जज़्बात हुया, दिलि में इरादा हुया त हे बुछड़ायूं रोकजनि, हे नेकी जा कम माण्हू खे कराइजनि, हे ज़ुल्म थियो आहे इंसान ज़ात जे, इन जी बेख़तनी कजे, प्रोग्राम कोन्हे। अलाह ताला फरमाए थो त
इहे जेके नियत जा मुतक़ी आहिनि इन्हनि खे आमिर मुतक़ी बणाईंदो आहे क़ुर हुदल लिल मुतक़ी हिकिड़ी माना इहा इन ते एतिराज़ ई कोन्हे बसि हाणे उहो एतिराज़ ख़तमु थी वियो कहिड़ो चवंदा आहिनि त ॿिया हे क़ुर शरीफ़ त मुतक़ी ऐं परहेज़गारनि सालनि भलनि माण्हुनि जो रहबर आहे बुछड़नि जे लाइ त क़ुर कोन्हे बुछड़नि खे त उहो चए थो त हिदायत न कंदो हुननि खे हिदायत कंदो नेकनि परहेज़गारनि खे नेकनि परहेज़गारनि खे हिदायत जी ज़रूरत कान्हे तंहिं करे क़ुर जी ज़रूरत कान्हे छोकिरा हुकुमरा नथी थी पियो न इहो सॼो क्यास बातिल आहे सलाहियत नेकीअ जी बुराईअ खां नफ़रत अदालत जी तमन्ना इनखे मुतक़ी चइबो आहे मुतक़ी कुवत आहे बिल्कुवत सलाहियत खे चइबो आहे बिल्कुवत जेका सलाहियत आहे इंसान जी उनखे बिलफेल आणण जे लाइ क़ुर पाक हुनखे अमल कराईंदो आहे ऐं इहा सलाहियत इंसान जी फितरी शइ आहे जंहिं माण्हू पंहिंजी फितरत खे गंदगियुनि में मुलवस करे तिबाह न बणायो आहे क़ुर शरीफ़ उन्हनि खे अॻ में अॻवान कंदो आहे सुवाल न रहियो ॿी बि हिकिड़ी माना कई अथनि हज़रत मौलाना सिंधी रहमतुल्लाह अलैह माना कई अथनि उहा हीअ त इंसान जॾहिं नंढड़ो ॿार माउ हुनखे पाले थी सफ़ाई थी करे लटड़ा थी कराए खणी थी अचे कच्छ ते बुबड़ासी ॾे कमज़ोर हुआ आख़िर ताक़त ॾेई वठंदो वियो पोइ सण हुनजा छॾायूं वरी ॿी ख़िदमत वरी जवान थियो हाणे से अहिड़ो जवान थियो आहे जो बसि 20 मणनि 10 मणनि खे ज़ोर ॾेई खणी बीह रहे गामा पहलवान बणिजी वियो आहे सफ़ा असली कुश्तियूं थो लड़े दुनिया में वॾो चैंपियन बणिजी वियो मां वञी घुराई थी वई लठड़ीअ ते हलंदी हुई हुते पोइ जॾहिं माई पई अचे हिन पंहिंजे जवान ॾे पोइ अहिड़ी ज़ईफ़ अरे केरु कुरानी आहे चवंदा दादा हिन जवान जी इहा खीर पियारींदड़ अथव हाज़िर मरातो मुर्ज़त लिहाज़ छा हिन जवान जी खीर पियारींदड़ थञ ॾींदड़ इहा थी जेका लठड़ी हथ में कयूं पोइ अहिड़ी ज़ईफ़ थी अचे पई इन जवान खे इन पोड़ीअ हाणे खीर पियारे मैदान ते बीहारियो आहे छा रहिया पर मुर्ज़तुनि हाणे बि चऊं था त इहा खीर पियारींदड़ हिनजी आहे थञ वारी माई हिनजी इहा आहे जंहिंजी हिन थञ महिल आई आहे अलाह ताला थो फरमाए त मां क़ुर तव्हांखे मोकिलियो लारे बफ़ी हुदल लिल मुतक़ीन हिदायत अहिड़ी कंदो जो मुतक़ी हिनजी थञ मल्हाईंदा क़ुर जॾहिं हली परहेज़गार थींदा जॾहिं दुनिया में इक़ामत अदल जी कंदा जॾहिं हली दुनिया में कमु कंदा पुछड़ाइण खे रोकींदा चइबो त यार अहिड़ा माण्हू काॾों पैदा थिया चवंदा बाबा हे क़ुर हुदल लिल मुतक़ीन माना इहा आहे पोइ बि एतिराज़ ख़तमु थी वियो माना गुज़िरियल ज़माने में जेका क़ुर हुननि खे रहबरी कई अॼु मल्हाई हिन न तंहिं करे हर को पुछे थो त अहिड़ा माण्हू काॾों पैदा थिया आहिनि हेॾा जवाहर इस्लाम जा चवंदासीं त क़ुर त हिदायतुनि खे कई हुई अॼु हे मुतक़ी बणिया बीठा आहिनि इहा माना हज़रत मौलाना सिंधी कई आहे ऐं इहा हिकिड़ी तबियत खे ॾाढी मुवाफ़िक़ माना आहे इल्मी माना मुतक़ीन जो तारुफ़ थो अचे जेका जमात जंहिंजो शान ॿुधायो वियो जेके तहारत वारा जेके तवाज़ुआ वारा जेके कर्म वारा जेके अदालत वारा अलाह ताला फरमाए थो इहे आहिनि मुतक़ी क़ुर करीम इहा जमात उथारी आहे भला साईं इहा जमात त थी वसफ़ुनि वारी सिफ़त मौसूफ़ जी का ॾिसण में कान ईंदी आहे इहे सिफ़तूं आहिनि मलकात नफ़्सानी नफ़्स जो मलको ॾिसण में न ईंदो आहे कपिड़े खे रंग आहे ॾिसण में अचे थो पर क़ल्ब में अंदरि जेका कैफ़ियत आहे हिकिड़े माण्हू खे माण्हू हिकिड़ो बीठो आहे सख़ी आहे सालियो आहे नेक आहे बहादुर आहे कहिड़ी ख़बर कहिड़ी क़िस्म रब ताला फरमाए थो मां तव्हांखे निशानी थो ॾियां हिन निशानियुनि में तव्हां जाचियो इहे निशानियूं बिल्कुलु जेकॾहिं हूंदसि त पोइ इहो फ़ैसिलो आहे त इहो माण्हू आहे अलाह जिन युमिनून बिल ग़ैब पहिरियों त ग़ैबत ईमान ईंदा अलाह जो वजूद ग़ैब अलाह जा सिफ़ात ग़ैब क़यामत जो वजूद ग़ैब क़बर जो अज़ाब सवाब ग़ैब क़ुर पाक जे अमल ते नताइज जो मुरतब हुजणु बहितरीन नताइज थींदा ग़ैब मेराज ग़ैब इन ग़ैब ते आख़िरत जे सभु ग़ैब आहिनि इन्हनि ते पहिरियों
जेकॾहिं तव्हां हुनखे टटोले ॾिसंदव त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, हिकदमि पुछंदव चवंदो अलाह जी जॻह आहे, क़यामत बराबरि आहे, सभु ॻाल्हियूं ॿुधाए वञी ॿाहिरि कंदो, ईमान हुननि जो इहो हूंदो। इहा आहे बातिनी निशानी जेका हुनजे बयान सां तालुक रखे थी, अमल सां तालुक रखे, युकीमुन सलात, निमाज़ पढ़णु न पर निमाज़ खे अॼणु। मन जो माण्हू ठाहे त ॿ टे ॼणा गॾु आहे न, होॾो काठी खे वठे, होॾो काठी खे वठे, को डरो खोटे, को मुनो उभो करे, पोइ साईं को मथो छित ते वेहे, वेठो पलाल ॾे, को छपर हुजे। हिकिड़े मन ठाहिण में बि काफ़ी माण्हू था खपनि। अलाह ताला त फरमाए त निमाज़ कीअं अॾींदा आहिनि, को बांग ते हेॾो ईंदो, को होॾो हूंदो, को तरो खई वेंदो, को मसालो खई वेंदो, को सिरो खई वेंदो, को मस्जिद ठाहींदो, को पाणी आणींदो, युकीमुन सलात, अहिड़ा माण्हू निमाज़ खे क़ाइमु कंदा, अॾींदा निमाज़ खे, जमात सां पढ़ंदा निमाज़। कोन इहा इकामत सलात रिज़्क़ जे ख़र्च करण खां सवाइ न थींदी। असां जेके हुनखे रिज़्क़ ॾिनो आहे समूरो न, मिन मां उन मां कुझु ख़र्चींदा, छो त सॼे जी ज़रूरत कान्हे का। दीन इस्लाम जे ख़र्च करण जे लाइ भरू सॼे रिज़्क़ ख़र्च करण जी ज़रूरत न हूंदी आहे। इहा जमात आहे हिकिड़ी। ऐं ईमान बीमा उन जेकी तोड़े नाज़िल कयो वियो आहे उन ते बि ईमान आणे, क़बिल कर अॻे जेकी नाज़िल थियल आहे उन ते ईमान, छो त चयो अथनि न अनाम अलैहिम गैरिल मग़ज़ूब अलैहिम वलद्दालिन, उहा असांखे जमात, माना इन जमात जे मथां हुन ते ईमान हूंदो। तो ते जेको नाज़िल थियो उन ते बि जंहिं अॻियनि किताबनि जमात ठाही आहे उन्हनि किताबनि ते बि ईमान अथनि, जीअं जमात जो हिननि सुवालु घुरियो आहे त असांखे उन जमात में खड़ो कर, सिधी कर शुहदा सालिहीन जे, माना इन प्रोग्राम जा हामी हूंदा ऐं ॿधल हूंदा उन सां। आख़िरत में युक़िनून, आख़िरत जे मथां हुनखे यकीन हूंदो, क़यामत जे मथां सभु क़िस्म जा जेके दराजात ऐं जेके नताइज आहिनि से सभु अलाह जा हवाले आहिनि। इहे माण्हू हूंदा। पहिरियूं जेके आयतूं उन्हनि में उन्हनि माण्हुनि जो बयानु थियो जो उन्हनि मुशिरकनि ईमान क़बूल कयो हो, यानी अहल मके वारा हुआ। अलाह ताला फरमायो त उहे अहल मके वारा माण्हू जिन माण्हुनि ईमान आंदो ग़ैब ते, निमाज़ क़ाइमु कयो, जेके रिज़्क़ ॾिनो से सो ख़र्च, इहे आहिनि मके मुकरम जा माण्हू जेके हली पोइ हिजरत कनि था। इन्हनि जो जेको आहे अलम बरदार सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। ऐं ॿी जमात आहे वलदीन युमिनून बिमा उनज़िल इलैका वउनज़िल क़बिल कर, तोते ऐं तोखा जेके अॻ में आहिनि उन्हनि ते ईमान आंदो अथनि, माना यहूद ऐं नसारा। हिकिड़ी जमात मोमिननि जी जेके तुंहिंजा पाड़ेसरी आहिनि ऐं तुंहिंजे इन मज़हब इस्लाम खे पहिरियों दफ़ो ॿुधी ईमान आंदो अथनि, ॿिया उन्हनि जेके ॿियो दफ़ो इन ॻाल्हि खे ॿुधनि था, उहा जमात मुराद आहे। अहल किताब यहूदी जेके मुशर्रफ इस्लाम थिया, ॿई गिरोह जेके बि आहिनि इन्हनि खे अलाह तबारक तआला हिदायत नसीब कई आहे। हिदायत जी माना हुन ॿ, हिकिड़ो रस्ते जो ॾेखारणु, ॿियो मतिलब ते पहुचणु। इहे माण्हू आहिनि जेके रब जे हिदायत ते आहिनि, माना इराद तरीक़ भला मुफ़लिहून, इहे मुराद ते पहुचंदड़, माना ईसा मतिलबु ॿई माण्हू मथे इहदिन सिरातल मुस्तक़ीम में सुवाल हो असांखे रस्तो बि ॾेखार ऐं मुराद ते पहुचाए, जीअं हुननि खे मुराद ते पहुचाई। सुवाल असांजो डबल हिदायत जो सुवाल हो। हिते अलाह ताला फरमाए त उन्हनि माण्हुनि खे बराबरि इहा हिदायत थी आहे जो रस्ते ते बि आहिनि ऐं कामयाब बि थिया आहिनि। तंहिं करे इहो फातिहा सां हिन जो तालुक रब्त इन तरह सां थी पियो। इहा हिकिड़ी जमात आहे जेका इहा तयारु थी आहे, इहा एॾी वॾी जमात आहे जिन जी दुनिया बि बहितर, आख़िरत बि बहितर। अहल ईमान जा ॿई गिरोह जिन खे रब ताला हिदायत नसीब कई, आख़िरत में बि उन्हनि खे हर तरह मुराद मिलंदी। जिन खे नेमत ईमान सां अलाह ताला सींगारियो, अमाल हसना सां अलाह तबारक व तआला हुनखे आबाद कयो, इहे माण्हू आहिनि उहे जेके दुनिया आख़िरत जा परस्तार आहिनि। ऐं अलाह तबारक व तआला इन्हनि ॿिन्ही मोमिननि जे फरीक़नि खे बयानु करे ॿुधाए, पोइ वरी इन्हनि जे टकर में जेका जमात अचे थी, छो त ज़िद जो मुक़ाबिलो तॾहिं थींदो आहे जॾहिं हुनजे मुक़ाबले में ज़िद आणिजे। हाणे रब तबारक तआला ज़िदी जमात पेश थो करे। ज़िदी जमात हेॾे मके मुकरम में अबू जहल ऐं हुनजी पार्टी, ऐं ज़िदी जमात अहल किताब जी हेॾे अब्दुल्लाह इब्न उबई ऐं ॿिया काब बिन अशरफ। ज़िदी जमात जा अलम बरदार हेॾे अबू जहल आहे, होॾे आहे यहूदनि जा जेके वॾा माण्हू ऐं उन्हनि ॿिन्ही ज़िदी जमातनि जे अॻुवाणनि खे, जिन खे अइम्मतुल कुफ्र चइजे, कुफ्र जा इमाम, उन्हनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो। हेॾे अबू जहल उहो ख़तमु थियो, काब बिन अशरफ
अबू राफ़ियो इहे ख़तमु थिया जेके अलम बरदार कुफ़र जा। अलाह ताला फरमाए थो इन लज़ीन कफ़रू, उहा जेका बाक़ी मुख़ालिफ़ जमात आहे, सवाअन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून, उन्हनि खे तव्हां प्रोग्राम कहिड़ो बि ॿुधायो उहे इन प्रोग्राम जे पुठियां न ईंदा, न को कुझु सम्झंदा आहिनि। इहे अहिड़ा माण्हू न आहिनि जो इन प्रोग्राम जे पोयां अचनि ऐं इन खे सम्झनि, इहे कोन्हे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी महिनत कई और महिनत खां बाद माण्हू जेके पैदा थियासीं इहे थी विया, हिकिड़ा असली ऐं ॿिया अहल किताब जा, हिकिड़ा पंहिंजे इलाइक़े जा, ॿिया ॿाहिरिया ऐं अॻियां। उन्हनि जे लाइ अलाह तबारक ताला ॿिनि अजरनि जो शरफ़ बख़्शियो आहे। उलाइक अजरुहुम मरतैन, इन्हनि जो अजर आहे 2 दफ़ा। इहो क़ुर पाक में अलाह ताला फरमायो आहे। इहा जमात बि उन्हनि जे मुक़ाबले में काफ़िरनि जी जमात, उन्हनि जी ढिठाई अलाह ताला ॿुधाए थो जो कंहिं क़िस्म जी उन्हनि में चङाई कान आई आहे। तूं उन्हनि खे अलाह जे अज़ाब खां टेजारे, दुनिया में नाकामी, आख़िरत में ज़िलत खां उन्हनि खे टेजारे या न टेजारे, को न कोई ईमान आणींदा, न को मञींदा। सवाअन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम, तूं टेजारे या न टेजारे, ला युमिनून, कोन ईमान आणींदा। पर सवाअन अलैहिम सवाअन अलैक न आहे। मुबल्लिग़ खे, दीन जे पहुचाईंदड़ खे कमु करिणो आहे, यकीन बि हुजे, सिन खां वधीक यकीन हुजे, अलाह ताला फरमाए थो इहे मोमिन न थींदा। पर सवाअन अलैहिम, इन्हनि जे लाइ बराबरि आहे, तुंहिंजे लाइ न आहे। तूं चवंदो रहंदे अजुर मिलंदो, महिनत जो अजुर करे क़बूल करे या न करे, तुंहिंजो नतीजो तुंहिंजी महिनत सां वाबस्तु आहे, उन्हनि जे ईमान सां मञण सां वास्तो न आहे। तंहिं करे सवाअन अलैक अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम न आहे, तो ते बराबरि आहे। तूं टेजारे न टेजारे, अजुर कोन थींदी। सवाअन अलैहिम, तूं टेजारे न टेजारे, हिदायत न थींदी। बाक़ी तुंहिंजो इहो चवणु उदो इला सबील रब्बिका बिल हिकमतिल मौइज़तिल हसना, इन जो अजुर मिलंदो। तंहिं करे सवाअन अलैहिम आयो, सवाअन अलैक न आयो। ला युमिनून, ईमान कोन। वजह हिदायत जो जेके बि क़िस्म हिदायत जा आहे, इन्हनि ते उहे सभु बेकार विया। हिदायत जा क़िस्म 10 ई क़िस्म हिदायत जा बेकार विया हिननि ते। ख़तम अलाह अला क़ुलूबिहिम व अला समिअहिम, अलाह ताला हुननि जे दिलनि ते मोहर मारी जो हुननि पुठी ॾिनी, ऐं कननि ते मोहर मारी, व अला अबसारिहिम, वसाइल इल्म जा, हिकिड़ो हूंदो आहे दिलि जो सोचे वेठी, ॿियो हूंदो आहे वसीलो इल्म जो कन।